माहौल अड़ो थी चुको आ जो मौलवी घर का चिड़े थो वो जो दस्तगीर ते अची कावड़ मारे थो घर का जूता खाई करे बाहर अची चवे दस्तगीर जी हीअ करामत जेका है उहा त दलील वारी ना है बुढ़ीअ जो बेड़ो चई इहो त दलील न आहे चई धोबी चई त इहो दलील ई न आहे कूड़ी आ ओ सिफादा धोबीअ जो पुछणो थी त पुछ अशरफ अली थानवी खां जंहिं पंहिंजे किताब तवज्जो रहे अफाजात यौमिया इन किताब में ॾिस अशरफ अली थानवी लिखियो त पीरन जे पीर दस्तगीर जो धोबी फौत थियो फरस्तान पुछ मर रबुक कि मां अब्दुल कादिर जो धोबी आहे मां दीनक कि अब्दुल कादिर जो धोबी आहे फरस्तान अल्लाह के दरबार में अर्ज कियो अशरफ अली थानवी लिखे तो अल्लाह तबारक व तआला के फरिश्तन अर्ज के मुंहिंजा मालिक है तो तोखे सुञाणे तो चवंदा त तुझो जो का रब केरा चवे तो मूंखे मां अब्दुल कादिर जो धोबी आहियां दीन केड़ो थी अब्दुल कादिर जो धोबी आहियां रब पाक फरमायो अशरफ अली थानवी थो चवे त अब्दुल कादिर के सुञातो इन धोबी अब्दुल कादिर के सुञातो अब्दुल कादिर मूं रब के सुञातो अशरफ अली थानवी लिखे ए मौला तू न मञी चैसे ये दलील ना है जो अशरफ अली थानवी को जो बंदी को तो बंदी का दलील को थी जा तवज्जो रहे इमाम तवज्जो रहे मुझे महूजा परवानो अल्लाह तबारक व तआला जे वलियन मां रिवायतूं मिलन थियूं बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह के ख्वाब में पूछा कई तो ओ सुनो जड़े तू कब्र में पहुंचे बुधा त सही जड़े तो सवाल जवाब तो सा थिया वो तू वरी इन फरिश्तन मूं कीअं जिंद छॾाई कीअं जिंद छॾाई बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमायो फरिश्ता मूं ने आया मूंखां पुछो मर रब्बुक मा दीनुक मूं चयो मान जंहिं मोकिलियो अथव वञी उन खां पुछा कयो उन जो जवाब मुंहिंजो जवाब ये बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह कब्र मां उथी करे जो गर्दन झुकाए उन्हें में ही हो पावर आ तो दस्तगीर जे नौकर में पावर छो न पीर लासानी वो ये चवे कब्र मां वो सरकार वही इशारा न करे तो दस्तगीर जी धोबी देन कर दो करे हिकड़ी करामत ॾेखार जे मुल्ला कई हुजे हिकड़ी करामत ॾेखार जे मुल्ला लिखी हुजे पीरन जे पीर दस्तगीर जी करामतूं अल्लाह जे वलियन लिखियूं न के आम मुल्ला मौलवी कोन लिखियूं न पीरन जे पीर दस्तगीर जी करामतूं लिखण वाला अल्लाह जा दोस्त अल्लाह जा वली आहिनि जेके डायरेक्ट रब सां सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह फरमाए तो दुनिया में मूं भी बैयत कई छा कई अल्लाह जो वली समझी करे बैयत कई पर मां चाहियां पियो मुंहिंजी दिल जी तमन्ना हुई त जेको मुर्शिद कयां उहो मूंखे रब सां मिलाए मुरीद त थियुमि विलायत त हुई पर एॾो मक़ाम कोन हो जो रब सां मिलाए बैयत टोड़ियमि ॿियो मुर्शिद कयुमि वली त हो पर इहा पहुच कोन हुई जो मूंखे रब सां मिलाए वरी बैयत टोड़ियमि वरी मुरीद थियुमि ईअं कंदे कंदे पो दुनिया में मूं अहिड़ो को वली न ॾिठो जेको मूंखे रब सां मिलाए पो मूं मदीने वारे साईं जी दरबार में अर्ज़ कयो ओ करीम रहमत लिल आलमीन डायरेक्ट हाणे बैयत तुंहिंजी दरबार में हाणे मुरीद कर सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां मदीने वारे साईं जो डायरेक्ट बैयत मुरीद थियुमि ए दुनिया जा इंसान बैयत मदीने वाले साईं खां कदम मदीने वाले साईं जे बच्चे जे कदम आदो गर्दन ये ना दिल ठारे करे
जे चाहे तो त बेड़ो तरे त पोइ ॻाल्हि जेको जो चाहे तो त ईअं खाली थलियो मोटी वञा त पोइ उहो न ॻाल्हाए। जे कदम सुल्तान बाहु रहमतुल्लाह अलैह जे गर्दन ते सुल्तान बाहु रहमतुल्लाह अलैह गर्दन ते कदम मञे बा यजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह मज़ार में उथी कदम मञे तू इनकार करे।